मुख़्तलिफ़ सबबनि जे करे दिलि जा मसइला ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, जंहिंजे करे नंढी उमिरि में ऐं ओचिते दिलि जे दौरनि जो अंग बि वधी वियो आहे, जंहिं लाइ साइंसदाननि दिलि जी कारकर्दगी या तरतीब जाचण जो सवले में सवलो तरीक़ो ईजाद करे वरितो आहे। साइंसदाननि अहिड़ा त ईयरबड्स तयारु करे वरिता आहिनि जेकी इलेक्ट्रॉनिक तहरुक खे जाचींदे दिलि जी कारकर्दगी ऐं दिलि जे धड़के जी निशानदही कनि था। इंपीरियल कॉलेज लंडन जे माहिरनि हिकु डिवाइस ठाही आहे जंहिंखे कन में पाए छॾिजे त इहा सॼो ॾींहुं दिलि जी ECG कंदी रहे थी। इन डिवाइस जी कारकर्दगी रवायती ECG जहिड़ी ई आहे, जंहिंमें 2 इलेक्ट्रोड सीने ते लॻाए दिलि जे धड़के जी जांच कई वञे थी। इहा डिवाइस दिलि जे कमज़ोर सिग्नल्स खे सवलाईअ सां जाचे थी, जॾहिं त घणीअ देर ताईं कन में पाइण जोगी पिण आहे। दिलि जे धड़के ते जेकॾहिं ध्यानु न ॾिजे त इन सां फालिज या दिलि जे दौरे जा ख़तरा वधीक हूंदा आहिनि। इहा उमेद ज़ाहिर कई वई आहे त हेयरेबल नाले इहा डिवाइस ईंदड़ 2 सालनि ताईं हर माण्हूअ लाइ मार्केट में मौजूदु हूंदी, जॾहिं त इन जी क़ीमत 1,42,000 ताईं ॿुधाई पई वञे। इहा डिवाइस तेज़ या सुस्त दिलि जे धड़के जी त निशानदही सही नमूने करे थी, तंहिं हूंदे बि रीडिंग में ईंदड़ लहरुनि जी गहराई ऐं ऊचाई रिवायती ECG जेतिरी बहितर नाहे, जंहिं लाइ माहिरनि इन ईजाद खे वधीक बहितर बणाइण लाइ बि कमु शुरू करे छॾियो आहे।